ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं हींअर सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़ निगार साईं हबीब जतोई साहब जेके आहिनि उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे उन ते। हबीब जतोई साहब तमामु घणी महिरबानी अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सर कीअं था ॾिसो अॼु इहे ख़बरूं बि नेठि अची चुकियूं आहिनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग विच में इतफ़ाक़ थी चुको आहे त 8 अगस्त ताईं असेंबलियूं टोड़ियूं वञनि, छाकाणि त इन खां पहिरीं इहे बि इतला आया पे त मे बि जेको आहे हिन सेटअप खे डिघो हलायो वञे या निगरान सेटअप अचे त उहो डिघे मुदे वारो हुजे। हीउ जेको क़दम ॾिसो पिया ऐं नवाज़ लीग बि हाणे इन ते राज़ी थी चुकी आहे त निगरान सेटअप अचे ऐं त पोइ छा असीं सम्झूं त हाणे जेका ईंदड़ इलेक्शन हूंदी उहा वक़्तु सिर थींदी या हीउ जेको निगरान सेटअप ईंदो इहो डिघे मुदे जे लाइ हूंदो, छाकाणि त इहो उभाम जेको आहे उहो अञा ताईं बरक़रार आहे। अव्हांखे कीअं पियो लॻे सूरत हाल सर? तव्हांजी वॾी महिरबानी गोपाल साहब। असल में जेको पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ त पहिरें ॾींहं खां चिटो हुयो जी ऐं ज़रदारी साहब जा जेके बयान आया पे या पीपल्स पार्टी जी जेका पॉलिसी उहा वाज़ हुई त उहे चाहिनि पिया त वक़्त ते चूंडियूं थी वञनि ऐं नवाज़ लीग बि घणे भाङे हुई पर उन्हनि ते ॿ नुक़्ते नज़र उन्हनि जे अंदरि मौजूदु हुया। सो हाणे ख़ासि तौर ते जॾहिं दुबई में ज़रदारी साहब ऐं नवाज़ शरीफ़ जी मीटिंग थी आहे त उन खां पोइ उहे इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि, बल्कि इन ॻाल्हि ते उन्हनि जो नुक़्ते नज़र क्लियर आहे त कंहिं बि क़ीमत ते को बि अहिड़ो कमु न कयो वञे जंहिंसां जेको आहे सो चूंडूं मुलतवी थी वञनि या उन्हनि जो टेन्यूअर वधी वञे। छो जो इन सां पोइ सिधी सही ॻाल्हि आहे त जेके उन्हनि धुरनि खे खेॾण जो मौक़ो मिली वेंदो ऐं सॼी गेम उन्हनि जे हथ में अची वेंदी जेके हमेशह पॉलिटिकल पार्टीज़ खे आउट रखंदा आहिनि या उन्हनि जी ख़्वाहिश हूंदी आहे। त बज़ाहिर इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु थी लॻे ऐं अॼु जी जेके मुलाक़ातूं ऐं ख़बरूं आहिनि उहे उमेद अफ़ज़ा आहिनि ऐं उमेद कजे थी त इलेक्शन्स जेको आहे सो 8 अगस्त ते जेकॾहिं असेंबलियूं डिज़ॉल्व थी वञनि त नवंबर में इलेक्शन्स थी वञनि। पर इन बारे में मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त जेको आहे सो जेको केयरटेकर सेटअप आहे उन जे बारे में अञा ताईं बि कुझु हल्कनि में इहे ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं त मतां उनखे उन जो 3 महीननि खां वधाए करे उनखे वधायो वञे। छो जो जेको इमरान ख़ान वारो मामिलो आहे उहो अञा अध में पियो आहे ऐं उनखे कंहिं तरीक़े सां हिकिड़े पासे करणु लाज़मी थींदो ऐं इमरान ख़ान जी डिस्क्वालिफिकेशन ताईं जेको आहे सो थी सघे थो त पर इन ॻाल्हि खे उमेद इहा कजे थी ऐं करणु घुरिजे ऐं मुतालबो बि इहो हुजणु घुरिजे ऐं ख़ासि तौर पॉलिटिकल पार्टीज़ जेके आहिनि उन्हनि खे इन ॻाल्हि ते पंहिंजो फर्म पोज़ीशन वठणु घुरिजे त चूंडूं जेके आहिनि उहे वक़्त ते थियणु घुरिजनि ऐं इन हिसाब सां अगरि 8 अगस्त ते असेंबलियूं डिज़ॉल्व थियनि थियूं त हर हाल में नवंबर में इलेक्शन्स थी वञणु घुरिजनि। सही त मतिलबु जीअं अव्हां ॻाल्हि कई त डिघे अरसे ताईं इन करे निगरान सेटअप खे हलाए सघिजे थो छाकाणि त इमरान ख़ान जा मामला अञा ताईं तइ कोन पिया थियनि। सो कुझु माण्हू इहो बि चवनि था त रिएक्शन में इमरान ख़ान खे जेको आहे सो वधीक वोट बि मिली सघनि था। ईअं न थिए जो इलेक्शन जॾहिं मुक़ररु वक़्त ते थिए ऐं इमरान ख़ान जी मक़बूलियत घटि न थिए या उहो नाहिल न थिए त मे बि उहो वॾी अक्सर सां कामयाबु थी अचे। मतिलबु इहो जेको फैक्टर आहे या इहो ख़ौफ़ खणी चऊं कुझु धुरियुनि में आहे उनजी निशानदेही पिया कयो अव्हां बि? न बिल्कुलु इहो ॾिसो न जेसि ताईं इमरान ख़ान जो मामिलो आहे अगरि इमरान ख़ान जी डिस्क्वालिफिकेशन नथी थिए त पोइ उनखे कीअं जेको आहे सो इलेक्शन खां ॿाहिरि रखी सघिबो। त उहो मामिलो आहे इलेक्शन्स खे इमरान ख़ान खे इलेक्शन्स खां ॿाहिरि रखणु इहो जेको आहे सो मक़तदर हल्का जेके आहिनि उहे फ़ैसिलो कयो वेठा आहिनि ऐं इहा का लिकल छिपल ॻाल्हि कोन्हे। ख़ासि तौर ते 9 मई जे वाक़े खां पोइ जेको PTI ऐं ख़ासि तौर ते इमरान ख़ान जेको इन्वॉल्व आहे हिकु मास्टर माइंड जी हैसियत में जेके मिलिट्री इंस्टॉलेशन्स ते हमला थिया आहिनि त उनखां पोइ इहो जेको आहे सो फ़ौज ऐं एस्टेब्लिशमेंट जे लाइ ॾुखियो थी पवंदो त इन ॻाल्हि एॾे वॾे ॻाल्हि हमले थियण खां पोइ बि हू अगरि इमरान ख़ान खे इलेक्शन्स में हिसो वठणु ॾियनि त इहा उन्हनि जी कमज़ोरी थींदी ऐं एस्टेब्लिशमेंट अहिड़ी कमज़ोरी वारो इज़हार करण लाइ कॾहिं बि तयारु न थींदी। त मां सम्झां थो त जेसी तोणी इमरान ख़ान वारो मामिलो पंहिंजे उन ते फ़ैसिलो इम्प्लीमेंट नथो थिए ऐं कुझु सहाफ़ियुनि ऐं हल्कनि जो इहो बि चवणु आहे त इमरान ख़ान वारो जेको तोशा खाना वारो केस आहे ऐं जेको
ही जेको फ़ौजी अदालतुनि वारो सुप्रीम कोर्ट में केस थो हले ऐं ॿिया केसिस जेके आहिनि उहे सभु स्लो थी विया आहिनि। जेका ईद खां अॻु में जेका प्रिडिक्शन कई पई वई त ईद खां पोइ पहिरें हफ़्ते में इहे 2-3 केस फाइनल थी वेंदा, इमरान ख़ान जी गिरफ़्तारी बि थी वेंदी, त उहे सभु शयूं ॼण महीनो ॾेढ महीनो जेको आहे सो डिले थी वियूं आहिनि। त इन्हनि सभिनी शयुनि ॼण हिकिड़े क़िस्म जा उन्हनि हल्कनि में ख़दशा बि पैदा करे विधा आहिनि। पर इन ॻाल्हि खां पोइ बि सभिनी ॻाल्हियुनि खां सियासी धुरनि खे ऐं सियासी कारकुननि खे ऐं बाशोर माण्हुनि खे इलेक्शन्स जेके आहिनि उहे हर हाल में मुक़ररु वक़्त ते कराइण जो मुतालबो बि करणु घुरिजे ऐं उन ते ज़िद करणु घुरिजे। बिल्कुलु। ऐं केस त बिल्कुलु जीअं मां चयो त न रुगो तोशाखाना आहे, उहो स्ट्रांग केस आहे, अल कादर ट्रस्ट तमामु वॾो हिकिड़ो केस आहे। हाणे त निकाह जेको ख़ान साहिब जो थियो बुशरा बीबी सां इद्दत जी मुद्दत, उहो अॼु खां मूंखे ख़बर आहे त उहो उनजे हवाले सां वरी अॼु ई मूंखे ख़बर हूंदो त लाहौर हाई कोर्ट FIA खे चयो आहे त साइफर वारे मामले ते जेका समूरी हिननि साज़िशी थ्योरी ठाही, पहिरें अदालती स्टे हो, हुनजी जांच FIA न पे करे सघे, अॼु त उहा बि इजाज़त मिली चुकी। त केस त खोड़ आहिनि, पर ॾिसणो इहो आहे कहिड़े केस में। गोपांग साहब ॻाल्हि इहा त केस त खोड़ आहिनि ऐं 9 मई वारो त शन एंड शट केस आहे न, 9 मई वारो त शन शट केस आहे ऐं ॿियनि केसनि ते जेको आहे सो मिलिट्री एस्टेब्लिशमेंट कंप्रोमाइज़ करे सघे थी ऐं उन ते का लीनेंसी मिली सघे थी। पर मां नथो सम्झां त 9 मई वारे केस में हू कंहिं बि क़िस्म जो जेको आहे सो का कंप्रोमाइज़ कंदा या लीनेंसी ॾींदा। उनमें हिकिड़ो ग्राउंड जेको हिननि ठाहियो आहे PTI या इमरान ख़ान, उहे चवंदा बाबा इहो सभु कुझु तॾहिं थियो जॾहिं आऊं जेल में हुयसि, मुंहिंजे रिएक्शन में इहो थियो त सिधी रीति आऊं उन में न हुउसि जेको हुननि जो मौक़िफ़ आहे। बाक़ी ॿिया जेके केस आहिनि उन्हनि में त सिधी रीति ख़ान साहिब पाण आहिनि। न, हिन केस में बि ईअं न आहे न साईं। हिन केस में बि जेके माण्हू पकड़िया आहिनि ऐं जेके WhatsApp ते मैसेजिस आहिनि या जेके इंस्ट्रक्शन्स आहिनि उहे बिल्कुलु क्लियर आहिनि न। इंटेलिजेंस एजेंसियुनि वटि त हर शइ ओपन आहे, क्लियर आहे न त ही इंस्ट्रक्शन्स ॾींदो रहियो आहे। अच्छा, उन खां अॻु में जेको प्लानिंग थी आहे त अगरि मूंखे गिरफ़्तार कयो वञे त उन सूरत में कंहिंखे किथे हमिलो करिणो आहे, कहिड़ो ग्रुप किथे हमिलो कंदो, कहिड़ो ग्रुप किथे हमिलो कंदो, त इहे सभु शयूं चिटियूं वाज़े थी वियूं आहिनि न। त केस त जेको आहे सो उहो ऐं इन करे बि केस स्लो थी विया आहिनि ऐं जेके एस्टेब्लिशमेंट आहे उहा इन करे बि स्लो आहे त सुप्रीम कोर्ट किथे जेको आहे सो हो न करे विझे कंहिं बि केस जी सूरत में, इमरान ख़ान जी गिरफ़्तारी या कंहिं बि सज़ा जी सूरत में, या उनखे ट्रायल फ़ौजी कोर्ट में ट्रायल कनि इमरान ख़ान खे, त उन ते को सुप्रीम कोर्ट जो वर्डिक्ट अची वञे उनजे ख़िलाफ़, त उन करे बि शयूं काफ़ी सुस्त थी वियूं आहिनि। त इन्हनि सभिनी जेके शयूं सुस्त थी वियूं आहिनि, इन्हनि ॼण ख़दशो ॾेखारे छॾियो आहे त किथे इहो त न आहे त जेको आहे सो केयरटेकर सेटअप खे डिघो कयो वञे। ऐं सुप्रीम कोर्ट वारो सही था चओ, उन ॾांहुं इशारो कंदा, उहो बि त 16 सितंबर ताईं आहे। बंदियाल साहब ऐं उनखां पोइ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहब अची वेंदा ऐं मे बि पोइ मतिलबु जेका अवां जी बि राय आहे त सितंबर खां पोइ जेके मामला आहिनि घणे भाङे इमरान ख़ान जे लाइ ॾुखिया ॾींहं चऊं या उहे मामला अॻिते वधी सघनि था जेके केस आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु सही। अच्छा सर, हाणे जेको ॿियो मामिलो जेकॾहिं इन ते ई पाण ॻाल्हायूं था, इमरान ख़ान साहिब जी इहा हिकिड़ी कोशिशि रही आहे न सदाईं त जेके बि इदारा आहिनि उन्हनि खे तकरारी कजे, पोइ इलेक्शन कमीशन हुजे, फ़ौज हुजे, मीडिया हुजे, मतिलबु ब्यूरोक्रेसी हुजे। हाणे हुननि हिकिड़ी नई या वरी नयो बयानियो ठाहिणु शुरू कयो आहे त हू चवंदा जेकॾहिं केस नाहिल करार ॾिनो थो वञे या उन्हनि जा जीअं माण्हू टोड़िया था वञनि त ईंदड़ जेका इलेक्शन हूंदी उहा शफ़ाफ़ न हूंदी। सो हींअर खां जेको इलेक्शन खे तकरारी कनि पिया, इन बयानीअ खे अव्हां कीअं था ॾिसो त इहो बयानियो मुल्क जे अंदरि या इंटरनेशनल बिरादरी वटि सेल थींदो? जेकॾहिं वाक़ियो नाहिल थी था वञनि, माण्हुनि जा त धड़ाधड़ छॾनि पिया, त पोइ उन इलेक्शन जी साख कीअं हूंदी सर? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे की इलेक्शन त असां वटि कॾहिं बि टोटली एक्सेप्टेबल त कॾहिं बि न रहियूं आहिनि न। पाकिस्तान जी तारीख़ में का बि अहिड़ी इलेक्शन न आहे जंहिंखे सभिनी धुरनि क़बूल कयो हुजे ऐं हर इलेक्शन्स खे के न के धुरियूं चवंदियूं आहिनि त भई हिन में धांधली थी आहे, धांधलियूं थींदियूं आहिनि। ऐं पाकिस्तान में चवनि था त सिर्फ़ु हिकिड़ी इलेक्शन साफ़ ऐं शफ़ाफ़ थी, 70 वारी इलेक्शन त पाकिस्तान टुटी वियो। सो उनजे करे इलेक्शन साफ़ ऐं शफ़ाफ़ थियण वारो जेको जेका ॻाल्हि आहे उहा त माना हिकिड़ी ॻाल्हि आहे। सो इन ॻाल्हि जो बाक़ी हिन मामले में हिकिड़ी ॻाल्हि जेका तव्हां चओ था त इंटरनेशनली त इमरान ख़ान जी जेका इंटरनेशनल से आहे या जहिड़े नमूने सां इमरान ख़ान खे इसराइल खां या अमेरिका खां या वेस्ट खां जहिड़े नमूने सां सपोर्ट मिले थी, उहो फैक्टर नज़र में रखी सघिजे थो। पर उन सभिनी शयुनि खे बि जेके मुल्क जा ताक़तवर इदारा आहिनि उन्हनि क्लियर तौर ते पंहिंजे ISPR जे बयाननि में, थोरे पॉलिसियुनि में क्लियर मुल्क जे अंदरि ऐं मुल्क खां ॿाहिरि सभिनी क़ुवतुनि खे इहो वाज़िब पैगाम ॾेई छॾियो आहे त छा बि थी पए
जेको आहे सो असां 9 मई वारो जेको वाक़ियो आहे उहो कॾहिं बर्दाश्त न कंदासीं। ऐं जीअं जेको आहे सो अमेरिका में 6 जनवरी वारे वाक़े खे उन्हनि ट्रायल कयो, अहिड़े नमूने सां स्पेशल कोर्ट्स में ट्रायल कयो, तीअं असां बि हिते स्पेशल कोर्ट्स ऐं फौजी कोर्टुनि में हिननि खे ट्रायल कंदासीं ऐं इन ते जेका बि क्रिटिसिज़म थींदी असां उहा क़बूल न कंदासीं। त उन्हनि सभिनी शयुनि खे हू सम्झो वेठा आहिनि त क्रिटिसिज़म ईंदो ऐं उन जे लाइ हाणे खां ई उन्हनि बयान ॾियणु शुरू करे छॾिया आहिनि ऐं उन्हनि मूड ठाहे छॾियो आहे त माण्हू छा बि चवनि, दुनिया छा बि चए, पर असांखे हिन दफ़े इमरान ख़ान खे इहा ॻाल्हि छॾणी न आहे। ऐं PTI खे जेको एंटी एस्टेब्लिशमेंट जेको हुनजो एॾो वॾो मौक़ुफ़ आहे, ख़ासि तौर ते जेको अंदरि इदारनि जे अंदरि हुन हिकिड़ी साज़िश कई आहे, साज़िश जी कोशिशि कई आहे, त उहो एक्सेप्ट करणु, उहो हज़म करणु इदारनि खां तमामु घणो ॾुखियो आहे। ठीकु आहे जतोई साहब, तमामु घणी महिरबानी। वॾी महिरबानी। थैंक यू सर, थैंक यू। हबीब जतोई साहब जो मौक़िफ़ नाज़रीन अव्हां जे साम्हूं आहे ऐं ॻाल्हि उहा ई आहे जंहिं ते तर्ज़िया ऐं तबसरा थियनि पिया त जीअं 2018 में थियो हो, 18 जी इलेक्शन खां पहिरियां ई मियां नवाज़ शरीफ़ साहब जो रुगो इक़्तिदार जेको आहे उनखे इक़्तिदार तां लाथो वियो हो, पर उन्हनि खे नाअहल करार ॾियारियो वियो हो ऐं 2018 जे इलेक्शन में नवाज़ शरीफ़ साहब हिसो न वठी सघिया हुआ। साॻी प्रैक्टिस हाणे थिए पई त अॻूणा जेके वज़ीर आज़म आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा चेयरमैन सरबराह, उन्हनि जे लाइ ही सभु कुझु थिए पियो त हिन इलेक्शन में उहे उन इलेक्शन जो हिसो न हूंदा। ऐं उन खां पोइ खोड़ सारा ॿिया सवाल बि आहिनि त उन इलेक्शन ते जेके सवाल हींअर खां ई उथनि पिया, इंटरनेशनल बिरादरी उनखे कीअं ॾिसंदी आहे, छा उन ते पाण ईंदड़ ॾींहंनि में वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते जेको अॼु जो असांजो प्रोग्राम आहे उहो पुॼाणी ते थो पहुचे। असांजी ॾींदा इजाज़त, हले निके।